सखर लॻ ॻोठ अली खान खोसो में ट्रैक्टर जे टक्कर में निंगरी फौत थी वई आहे। ट्रैक्टर जे टक्कर में रांदि कंदड़ निंगरी सुमैया खोसो थॾे ते फौत थी वई। पुलिस निंगरी जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। हादसे बाद ट्रैक्टर ड्राइवर फरार थी वियो। वाक़े आगाह करे रहिया आहियूं। सखर लॻ ॻोठ अली खान खोसो में ट्रैक्टर जे टक्कर में निंगरी फौत थी वई आहे। ट्रैक्टर जे टक्कर में रांदि कंदड़ निंगरी सुमैया खोसो थॾे ते फौत थी वई। पुलिस निंगरी जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। हादसे बाद ट्रैक्टर ड्राइवर फरार थी वियो। रोड हादसे जे हवाले सां मांखे आगाह करे रहिया आहियूं त सखर लॻ ॻोठ अली खान खोसो में ट्रैक्टर जे टक्कर में निंगरी फौत थी वई आहे। ट्रैक्टर जे टक्कर में रांदि कंदड़ निंगरी सुमैया खोसो थॾे ते फौत थी वई। पुलिस निंगरी जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। हादसे बाद ट्रैक्टर ड्राइवर फरार थी वियो। सखर लॻ ॻोठ अली खान खोसो में ट्रैक्टर जे टक्कर में निंगरी फौत थी वई आहे। ट्रैक्टर जे टक्कर में रांदि कंदड़ निंगरी सुमैया खोसो थॾे ते फौत थी वई। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टपलाइन ते मौजूदु आहे सखर खां संजय टीवी रिपोर्टर मोड़ो उमर। जी मोड़ो उमर, इंतहाई अफ़सोसनाक रोड हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सखर में ट्रैक्टर जे टक्कर में निंगरी जेका है उहा फौत थी वई आहे। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ही अफ़सोसनाक दिल दुखाईंदड़ वाक़ियो साइड एरिया थाणे जे अंदर ॻोठ अली खान खोसो में उन वक़्तु पेश आयो आहे जॾहिं ॿारड़ी जेका आहे हिके में रांदि खेॾी रही हुई। उन दौरान पुलिस चवणु आहे त ट्रैक्टर जेको आहे टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में निंगरी सुमैया धीअ आमिर खोसो उहा फौत थी वई आहे। वाक़े खां पोइ ट्रैक्टर ड्राइवर जेको आहे पुलिस जो चवणु आहे उहो फरार थी वियो आहे। लाश पुलिस निंगरी सुमैया खोसो जो तहवील में वठी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश पोस्टमार्टम करण खां पोइ वारसनि हवाले कयो वेंदो, जॾहिं त ड्राइवर जेको आहे पुलिस अञा त गिरफ़्तार नाहे करे। ड्राइवर फरार थी वियो आहे। वाक़े खां पोइ जेको आहे निंगरीअ जे फौत थियण जे वाक़े खां पोइ घर में जेको आहे कोहराम मची वियो आहे। जी ठीकु आहे मोड़ो उमर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।